दादा पिक्चर में छा शिक्षा मिली असांखे न्याणियुनि खे बचाइण जी जेकी शिक्षा ॾिनी वई आहे पाण खे इहो ई कोशिशि करणु घुरिजे सिंधी समाज खे कि न्याणियुनि जी पूरी इज़त कजे, न्याणियुनि जी रक्षा कजे। धन्यवाद। जय झूलेलाल। बिल्कुल बिल्कुल सेम टू सेम। देखो भाई साहब जो सेम टू सेम। हाँ बाबू भाई तव्हांखे पिक्चर कीअं लगी? मुझे फिल्म बिल्कुल बढ़िया लगी। ॾाढी बढ़िया मूवी, ॾाढी बढ़िया। हिन में शिक्षा छा मिली तव्हांखे? धीअ कॾहिं न पुठियां कजे, हमेशा पुट धीअ जी शिक्षा अहिड़ी मिली कि धीअ जेको आहे एजुकेशन करे माइटनि जो नालो कढायो आहे ऐं पुटनि पारां उन्हनि जो जेको आहे नालो ख़राबु कयो। हिनखे धीअ खे महत्व वधीक ॾिनो वञे ऐं इहा फिल्म ब्यावर में ऐं पूरे देश में सिंधियुनि खे वधीक ॾेखारी वञे ताकि धीअ जे प्रति वरदान रहे ऐं धीअ जे प्रति महत्व रहे ऐं हर माण्हू, हर जगत, हर संसार, हर धार्मिक, हर जाति पंहिंजे धीअ खे इम्पोर्टेंस ॾियनि। जीअं पुटनि खे ॾियनि था उन खां वधीक धीअ खे ॾियनि ऐं धीअ खे पढ़ाइनि ऐं अॻियां वधाइनि। ईअं न धीअ खे न पढ़ाइनि। हाँ दादी तव्हांखे ही पिक्चर कीअं लगी? बढ़िया, ॾाढी मस्त हुई। हिन में छा शिक्षा मिलेव तव्हांखे? शिक्षा मिली भाई बेटी वरदान आहे, पुटनि खां वॾी बेटी सुठी आहे। घर में पुट सां नी धीअ खे मान ॾियणु खपे, इज़त मान बेटी सभिनि खे बराबरि सम्झणी खपे। धन्यवाद। बेटी ऐं बेटे खे भेदभाव न कजे।